अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बेशक जिन कुफ्र जी राह अख्तियार कई उन्हनि खे यादि रखणु घुर्जे त संदन माल ऐं संदन औलाद जंहिं ते खेनि नाज़ आहे सो अल्लाह जी पकड़ खां हरगिज़ खेनि बचाए न सघंदो। उहे ई जहन्नम जी बाहि जो ॿारण आहिनि। उन्हनि जी पछाड़ी बि अहिड़ी ई थींदी जहिड़ी फिरौन जे साथी ऐं उन खां अॻी नाफ़रमाननि जी थी चुकी आहे। हुननि असांजी आयतुनि खे कूड़ो भायो, पोइ अल्लाह खेनि संदन गुनाहनि सबबि पकड़ियो ऐं हिन ॻाल्हि खे न विसारजो त अल्लाह सख़्त सज़ा ॾींदड़ बि आहे। पोइ ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन तुंहिंजी दावत खे क़बूल करण खां इनकार कयो आहे, उन्हनि खे चओ उहो वक़्तु क़रीब आहे जो अव्हां हिन दुनिया में मग़लूब थी वेंदो ऐं अव्हां आख़िरत में बि दोज़ख ॾांहुं गॾु कया वेंदो ऐं उहा कहिड़ी न बुछड़ी जाइ आहे। बेशक तव्हां लाइ हिननि ॿिनि टोलियुनि में जेके बदर में हिक ॿिए जे साम्हूं थियूं हिकु इबरतनाक निशानी हुई। हिकु टोली जेका नंढड़ी ऐं बग़ैर जंगी साज़ो सामान जी हुई सा अल्लाह जी राह में लड़ी रही हुई ऐं ॿी टोली काफ़िरनि जी हुई जेका अदद में घणी ऐं जंगी साज़ो सामान सां लैस हुई। मोमिन उन्हनि काफ़िरनि खे अखियुनि सां पाण खां बीणो ॾिसी रहिया हुआ, पर पोइ बि काफ़िरनि ज़बरदस्त शिकस्त खाधी ऐं अल्लाह जंहिं लाइ वणेसि तंहिं खे पंहिंजी मदद सां कुवत बख़्शींदो आहे। तहक़ीक़ उन में अखियुनि सम्झ वारनि लाइ ज़रूर वॾी इबरत ऐं सबक़ आहे। इंसाननि लाइ नफ़सानी ख़्वाहिशुनि जी मोहबत मोहींदड़ ऐं पुरकशिश कई वई आहे, जिन में औरतूं, पुट, सोन ऐं चांदी जा ढेर, निशान कयल भला घोड़ा, चौपायो माल ऐं खेतियूं आहिनि। उन्हनि जो प्यार ऐं मोहबत इंसान में पैदा कयो ऐं सींगारियो वियो आहे, पर उहो माल मताओ सभु दुनिया यानी चंद ॾींहं जी हयाती जो सामान आहे। बहितर जॻह या सुठो मोटण जो मार्ग त अल्लाह वटि ई आहे। ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तूं माण्हुनि खे चओ त छा मां तव्हां खे हिन समूरी दुनिया जे मताओ खां वधीक चङी शइ ॿुधायां? ॿुधो, जेके माण्हू तक़वा इख्तियार कनि था उन्हनि लाइ संदसि रब वटि बाग बाग़ीचा आहिनि जिन हेठियां नेहरूं वहनि थियूं ऐं उहे उते हमेशा रहण वारा हूंदा ऐं खेनि पाक ज़ालूं हूंदियूं। ऐं सभ खां वॾी नेमत जो अल्लाह जो रिज़वान यानी रज़ामंदी ऐं खुशनुदी हासिल हूंदी। अल्लाह तबाननि खे खूब ॾिसंदड़ आहे। ही मुत्तक़ी उहे आहिनि जेके चवनि था त ए असांजा रब, बेशक असां ईमान आंदो आहे, पोइ असां जूं ख़ताऊं दरगुज़र फरमाए ऐं असांखे दोज़ख जी अज़ाब खां बचाए। ही उहे आहिनि जेके मुसीबत जे वक़्तु सब्र करण वारा आहिनि, कौल ऐं अमल में सचा आहिनि, फरमाबरदार ऐं फयाज़ आहिनि, अल्लाह जी राह में ख़र्च करण वारा आहिनि ऐं असर जो यानी रात जो पोयों पहर उथी पंहिंजे पालणहार खां बख़्शिश पिनंदा आहिनि। अल्लाह खुद ही शाहिदी ॾिए थो त बेशक उन खां सवाइ ॿियो को बि महबूद न आहे ऐं मलाइक ऐं अहले इल्म पिण त हू काइनात में अदल ऐं इंसाफ़ सां क़ाइम आहे। हिन खां सवाइ को बि महबूद न आहे ऐं हू ज़बरदस्त गालिब ऐं दानाओ कमाल हिकमत वारो आहे। बेशक अल्लाह वटि यानी अल्लाह जे नज़दीक पसंद वारो दीन फ़क़त इस्लाम आहे। पोइ जिन खे किताब ॾिनो वियो यानी यहूदी ऐं नसारा, जिन वटि इल्म बि अची चुको हो, पर महज़ ज़ाती ज़िद जे करे इख़्तिलाफ़ कयूं, त पोइ उन्हनि खे यादि हुअणु घुर्जे त जंहिं बि अल्लाह जी आयतुनि, हुक्मनि ऐं हिदायतुनि जो इनकार कयो ऐं इस्लाम क़बूल न कयो, त पोइ बेशक अल्लाह बि जल्दी यानी ॾाढो तेज़ ऐं तिखो हिसाब वठण वारो आहे। पोइ बि जेकॾहिं ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहे माण्हू तोसां जहिड़ो कनि था त तूं उन्हनि खे चओ त मूं पंहिंजो चेहरो अल्लाह जे अॻियां झुकायो आहे ऐं उन्हनि बि जिन मुंहिंजी पैरवी कई आहे। ऐं ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहले किताब ऐं अहले अरब जे अणपढ़ियल ॿिन्ही खां पुछ त छा तव्हां बि ताबेदार थियो था या न? जेकॾहिं उहे ताबेदार थियनि यानी इस्लाम क़बूल कनि था, पंहिंजे परवरदिगार जे हुक्मनि जे अताअत ऐं पैरवी कनि था, त पोइ उन्हनि सिधी राह लधी हिदायत याफ़्ता थी विया। ऐं जेकॾहिं मुंहुं मोड़ीनि त तुंहिंजे मथां फ़क़त पैगाम पहुचाइण जी ज़िमेवारी आहे ऐं अल्लाह पंहिंजे बाननि खे खूब ॾिसंदड़ आहे।